नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे शहर लॻ हाई स्कूल रोड ते ठठे जे रवासण औरत सां प्यार जो परणो कंदड़ नौजवान अला ॾिनो पलेजो ऐं संदसि विनी गुल ज़मीरा मसण खे धोखे ज़रिए ठठे घुराए क़त्ल करण जो इंकशाफ। नौजवान नारी खे दावत ते घुराए नारी जे भाउ राजा मिसण क़त्ल कयो। पुलिस जांच दौरान इंकशाफ कयो। ठठे जे बुखारी मोहल्ले जे रवासण नारी गुल ज़मीरा मसण कुछ अरसो अॻु दड़े लॻ लाइकपुर जे रवासी नौजवान अला ॾिनो पलेजो सां प्यार जो परणो कयो हो। नौजवान अला ॾिनो पलेजो सां नारी गुल ज़मीरा मसण जे वारसनि जो फॾो हलंदड़ हो। बाद में तकरार जो राजूणो निबेरो बि थियो आहे। ॻोठ छॾे कराची जे क़ाइदाबाद इलाइक़े में रहंदड़ नौजवान अला ॾिनो पलेजो ऐं संदसि घरवारी गुल ज़मीरा मिसण खे राति नारी जे वारसनि मिसण मोहल्ले में संदसि घर दावत जे बहाने घुरायो हो। दावत खां फारिग थियण बाद धोखे ज़रिए खेनि हाई स्कूल रोड ते हिकु दरगाह जी सलामी भरण जे लाइ बहानो कयो वियो, जिते दरगाह जे साम्हूं खेनि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। पुलिस नारी गुल ज़मीरा मिसण जे भाउ राजा मिसण जी गिरफ़्तारी लाइ छापा शुरू करे छॾिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।